अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तो सब खैरियत हूंदो। मां सिकंदर अब्बासी वाले से टेक्निकल सिकंदर सिंधी यूट्यूब चैनल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त यूट्यूब ते सही तरीक़े सां वीडियो अपलोड कीअं कजनि मुकमल सेटिंग सां। त वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु ॾिसंदा। अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल ते न आया त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾु घंटी जे निशान ते क्लिक करे ऑल जे निशान ते क्लिक करे छॾियो त जीअं नया वीडियो ताईं पहुची सघनि। सभ खां पहिरीं तव्हांखे वञिणो पवंदो पंहिंजे गूगल क्रोम में, छो त उतां जेको बेस्ट तरीक़ो आहे उहो उतां आहे वीडियोनि खे अपलोड करण जो। गूगल क्रोम खुली वई। हाणे तव्हां मथां सर्च कयो, सर्च में लिखो studio.youtube.com studio स्टूडियो डॉट यानी टिपको यूट्यूब वरी टिपको com इन नाले सर्च करे तव्हां हिनखे ओपन कयो तो पंहिंजे यूट्यूब चैनल ते पुॼी वियो। हाणे तव्हांखे मथां अहिड़ा ॾिसी रहिया आहियो उहो हे जेको लिखियलु आहे क्रिएट, तव्हां हिन ते क्लिक कयो ऐं हिते ॿियो पहिरियों नंबर बीठो आहे अपलोड, ॿियो गो लाइव जेको अपलोड बीठो आहे अपलोड वीडियो, तव्हां हिन ते क्लिक कयो। पोइ हीउ जेको बीठो आहे अपलोड वीडियो, तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हां हेॾे अचो, हिते लिखियो पियो आहे सेलेक्ट फाइल, हिन ते क्लिक कयो। हाणे तव्हां हितां कंहिं में बि हाणे तव्हां वीडियो जंहिंसां अपलोड करणु था चाहियो डॉक्यूमेंट्स में वञो हलिया। हाणे तव्हां वटि हिते नज़र अची रहिया आहिनि, तव्हां हिन मथां ते वञो ऐं हेठि गैलरीअ में वञो। गैलरीअ में तमामु ईज़ी वीडियो लभी वेंदा आहिनि जेके तव्हां अपलोड करणु था चाहियो। चलो मां हीअ वीडियो अपलोड करणु थो चाहियां। तव्हां जेको वीडियो चाढ़णु चाहियो उन ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे वीडियो जी टाइटल लिखणी आहे। टाइटल मतिलबु नालो। तव्हां जंहिं बाबति वीडियो हुजे तव्हां उहे लिखी सघो। जीअं मिसाल तौरु हीअ मुंहिंजो सिम जी मुकमल मालूमात लाइ आहे, इन कारण लिखंदुसि त कंप्लीट सिम इंफॉर्मेशन विथ कोड्स, माना कोडनि जे बाबति मुकमल मालूमात। मां हीअ वीडियो अपलोड करे रहियो आहियां हिन ई चैनल ते, तव्हां ॾिसी था सघो। उन खां बाद में तव्हां हेठि अचो डिस्क्रिप्शन में, हिते तव्हां डिस्क्रिप्शन लिखो ऐं डिस्क्रिप्शन में 5000 अखर इस्तेमालु थींदा आहिनि, माना जेतिरो तव्हां थी सघे त डिस्क्रिप्शन में लिखो। तव्हां हिते ॿिए कंहिं चैनल जी डिस्क्रिप्शन में लिंक बि हणी था वीडियो जी लिंक हणी था सघो त जीअं माण्हू को बि अचे त तव्हांजे वीडियो ते हेठां डिस्क्रिप्शन में अचे त ॿियो वीडियो ॾिसी थो सघे। माण्हू तव्हां ॾिठा हूंदा अक्सर माण्हुनि जा डिस्क्रिप्शन में वीडियो हूंदा आहिनि या कीअं, उहा डिस्क्रिप्शन हिते लिखी वेंदी आहे। उन खां बाद में तव्हां डिस्क्रिप्शन में हैशटैग बि ज़रूरु इस्तेमालु कंदा कयो। हैशटैग जो फ़ाइदो इहो आहे त तव्हांजा हैशटैग जो बि फ़ाइदो मां ॿिए वीडियो में ॿुधाईंदुसि। फ़िलहालु वीडियो वॾो थी वेंदो। जो थंबनेल बि तव्हां पंहिंजो अपलोड करे था सघो। जीअं मिसाल तौरु फ़िलहालु वीडियो अपलोड थी रहियो आहे, अपलोड थी मुकमल थींदो त तव्हांखे थंबनेल पंहिंजा बि ॾींदो आहे। 3 थंबनेल ॾींदो ऐं पंहिंजा यूट्यूब ॾींदो आहे ऐं बक़ाया तव्हां थंबनेल गैलरी मां बि रखी था सघो। अगरि तव्हां थंबनेल नथो ॾेई सघे त मतिलबु त तव्हांजो यूट्यूब चैनल वेरीफाई न थियलु हूंदो। अगरि वेरीफाई न आहे थियलु त कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त यूट्यूब चैनल वेरीफाई कीअं कजे। तव्हां हाणे ॾिसी रहिया आहियो मुकमल थी वियो। त हाणे तव्हां मूंखे 3 ॾिना विया आहिनि ऑप्शन ऐं जेकॾहिं मां गैलरी मां उन्हनि खे ऑप्शननि खे टिक कयां त गैलरीअ में हितां हणिजो, ब्राउज़र में वञी ऐं का बि तस्वीर तव्हां पंहिंजी चूंडे खणी था सघो। चलो मां हिकु तस्वीर सेलेक्ट कई त हिते पुॼी वियासीं। उन खां बाद में तव्हां हेठि अचो प्लेलिस्ट। तव्हां वीडियो कहिड़ी प्लेलिस्ट में आणणु था चाहियो। प्लेलिस्ट में बि मां ॿुधाईंदुसि प्लेलिस्ट कीअं ठाहिजे। चलो हाणे मां हिते नओं प्लेलिस्ट ठाहिया। ही न्यू कोर्स 2021 जो आहे, माना यूट्यूब जे बाबति मां तव्हांखे ॿुधाईंदो रहियो आहियां पहिरियां त ईमेल कीअं ठाहिजे, पर हीउ जेको आहे कुझु मुख़्तलिफ़ वीडियो आहे, इन कारण मां हिनखे नई प्लेलिस्ट ठाहे रहियो आहियां। चलो मां पहिरियों ई हणा थो ऐं उन खां बाद में पब्लिक करे ऐं क्रिएट तव्हां हणो त तव्हांजी प्लेलिस्ट नई ठही वेंदी। हाणे सिम कार्ड ते टिक कयो त हीउ वीडियो उन प्लेलिस्ट में शामिलु थी वेंदो। उन खां बाद में तव्हां डन ते क्लिक कयो।
ऐं हेठि अचो त छा ही ॿारनि लाइ वीडियो ठाहियो वियो आहे ऐं ॿियो नंबर आहे न ही ॿारनि लाइ वीडियो न आहे ठाहियो वियो। इन कारण हे जेको वीडियो मां ठाहियो आहे इहो ॿारनि लाइ न आहे। इन कारण नो इट्स नॉट मेड फॉर किड्स इन ते क्लिक कयो ऐं हेठि अचो शो मोर जो लिखियो पियो आहे इन ते क्लिक कयो। हेठि अचो। हाणे तव्हांखे हीअ जेकी जॻह ॾिनी वई आहे हिते तव्हां कुझु अहिड़ा नाला लिखो जंहिंमें तव्हांजी इहो वीडियो सर्च अचे, जीअं सिम कंप्लीट इंफॉर्मेशन। तव्हां हिन ते हणंदव त तव्हांजी इहो टैक्स लॻाई वेंदी एड की। तव्हां ॾिसो अगरि तव्हांजो को बि नालो सर्च करो सिम कंप्लीट इंफॉर्मेशन त तव्हांजो वीडियो हुन जे अॻियां अची थो सघे। उन खां बाद में तव्हां हेठि अचो वीडियो लैंग्वेज। वीडियो जी कहिड़ी ॿोली आहे? सिंधी। ऐं कैटेगरी कहिड़ी आहे? चलो कैटेगरी न आहे त छॾियो। हिननि बाइक टिनि ऑप्शन खे छॾियो। हेठि अचो। छा तव्हां यूट्यूब वीडियो पहिरियों नंबर आहे स्टैंडर्ड यूट्यूब लाइसेंस, जेको पहिरियों नंबर आहे तव्हां हिन ते छॾियो ऐं हेठि अचो। कैटेगरी हिते बीठो आहे साइंस एंड टेक्नोलॉजी है, इन बाबति आहे। तव्हां हिनखे हिते क्लिक कयो। उन खां बाद में तव्हां अचो ॿिए नंबर ते वीडियो एलिमेंट्स में ऊपर जेको मथां जेको नज़र अची रहियो आहे। हे पहिरियों नंबर असां कंप्लीट करे आयासीं। हाणे ॿिए नंबर में ईंदासीं। ॿिए नंबर ते तव्हां क्लिक कयो। ॿिए नंबर ते अची वियासीं। हाणे तव्हां हेॾां अचो। तव्हांखे हिते एड सबटाइटल्स एंड एड एन इंड स्क्रीन ऐं एड कार्ड, इहे टे ऑप्शन तव्हांखे ॾेई रहियो आहे। पहिरियों नंबर आहे एड सबटाइटल्स में तव्हां हिते एड कयो। तव्हां हिते पंहिंजे वीडियो में लिखी था सघो का शइ, माना तव्हांजे वीडियो में हेठां ॾिनी हूंदी, जीअं लाइक अवर वीडियोज़। लाइक अवर वीडियो तव्हां इहो लिखी छॾियो त तव्हांखे बि जाम हिकु मिंट मां ॾेखारे रहियो आहियां। तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल ते थोरो थोरो ॾेखारे रहिया आहिनि। अगरि तव्हां वीडियो ॾिसंदव त तव्हांखे पोइ हे जेको नज़र अचे लाइक अवर वीडियो ईअं ई तव्हांजे चैनल ते लिखियो पियो हूंदो। तव्हां ईअं केतिरा बि लिखी था सघो। मथां कैप्शन जेको लिखियो पियो आहे हिन ते हणंदव, वरी हिते तव्हां लिखी था सघो सब्सक्राइब। तव्हां ईअं ऑप्शन जाम लिखी था सघो। ॾिसो तव्हां हिते सब्सक्राइब बीठो आहे ॿिए नंबर ते। उन खां बाद में तव्हां अचो, हे लॻी वियो हाणे त डन ते क्लिक कयो। एडिट थी वियो। पहिरियों नंबर ॾिसो एडिट थी वियो। हाणे तव्हां ॿिए नंबर ते अचो, एड ते क्लिक कयो। हाणे तव्हांखे कुझु ऑप्शन ॾेई रहियो आहे। तव्हां जेके मथां हे जेके ॿ ऑप्शन बीठा आहिनि तव्हां हिननि खे सिलेक्ट कयो। हे जेके ऑप्शन बीठा आहिनि तव्हां फ़िलहालु हिननि खे सिलेक्ट कयो। हिननि ते क्लिक कयो मथां। हाणे तव्हां हेठि अचो। हिते तव्हां प्लस जी निशान ॾेई रहियो आहे। तव्हां हिन ते पंहिंजो वीडियो अपलोड कयो। तव्हां हेठां अचो। तव्हां जेको पंहिंजो पसंदि वीडियो हुजे तव्हां उहो अपलोड करे हणी था सघो। तव्हां आख़िरी वीडियो में मुंहिंजनि में ॾिठो हूंदो त तव्हांखे वीडियोनि बाबति ॿिया बि वीडियो मथां ॾेखारे वेंदा आहिनि स्क्रीन ते। ही उहे आहिनि एड स्क्रीन वीडियो। चलो मां पहिरें ते ही थो हणां ऐं वरी ॿिए ते ॿ वीडियो हणणा आहिनि। ॿियो वीडियो बि हाणे तव्हां सघो था। चलो ॿियो नंबर मां लिखां थो हाउ टू क्रिएट सिक्योर। हाउ टू कहणो इन कारण तव्हां हिन मां हिकिड़ो को बि डिलीट करे था सघो। मथां तव्हां डिलीट कयो। हाणे ॿ वीडियो थी विया। हिनखे थोरो मथे कयूं। हे थी वियो। हाणे तव्हां मथां सेव ते क्लिक कयो। ॿियो नंबर बि तव्हां ॾिसी रहिया आहियो थी वियो। हाणे टे नंबर ते अचो एड कार्ड। हाणे तव्हां हिते एड कार्ड बि हणी था सघो। वीडियो ते क्लिक कयो। ऐं हाणे तव्हां हिते कंहिं बि वीडियो जो हणी था सघो। चलो मां पहिरियों ई थो हणां। तव्हांखे वीडियो में ॾिसंदा हूंदव त मथां मुंहिंजनि वीडियोनि में ई नज़र ईंदा हूंदा कार्ड। इन्हनि खे एड कार्ड चयो वेंदो आहे। जीअं हिते बि ॾिसो मां वीडियो
मथा अशी पट्टी नज़र अची रही है तो नज़र ईंदी। उन खां बाद में तो सेव ते क्लिक कयो। हीटर ऑप्शन भी थी विया। हाँ चेक्स जी है टिक लगी पई आहे, यानी असांजी वीडियो चेक लगल आहे। माना अगर ये टिक न हुजे तो समझो तो वीडियो ते कॉपीराइट लगल है। 3 नंबर जो विज़िबिलिटी जो बिठो है इन ते। हाँ पहिरें नंबर इन ते ॾिनो वियो आहे त वीडियो के पब्लिक था कयो, प्राइवेट या जेको भी करण चाहो। टे ऑप्शन प्राइवेट माना माण्हू वीडियो न ॾिसी सघंदा। अनलिस्टेड में साॻी ॻाल्हि आहे भाई पब्लिक हर को ॾिसी सघंदो। मुंहिंजो पब्लिक लॻो पियो आहे, हिन पब्लिक ई करण मां छॾियां थो। ऐं उन खां बाद में असीं अचूं था हेठि, पोइ हिते लॻो पियो आहे पब्लिश। अगरि तव्हां पब्लिश ते हणंदव तव्हांजो वीडियो पब्लिश थी वेंदो, तव्हांजो वीडियो माना अपलोड कंप्लीट थी वेंदो। उमेदु आहे तव्हां सभिनीनि खे वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं हिकु नई वीडियो में। ख़ुदा।